चंगी देर थी हुई आहे वक्त में घनश्याम ऐं सभु त पंहिंजे टाइम ते पहुची विया न। अॼु जो प्रोग्राम हमको मां नौकन सोनानी कराई तो अंदर पार कराई तो अने पाण कने मौजूद न हो दादा दे याद में असानी शुरू कई तो 561 शायद प्रोग्राम आयो है ऐं साल जो 7 प्रोग्राम असां जो साल 24 साल हले वेठो उम्मीद त 25 साल पूरा कंदासीं तव्हां पोइ ख़बर न आहे। हाणे मां पंहिंजी गीता लखमाणी खे चवंदसि त दुनिया सां शुरूआत करे तंहिंखां पोइ असां घनश्याम ऐं हुनजी फैमिली खे स्टेज ते छॾींदासीं विच में कंहिंखे तंग न कंदा।
इंस्पायर कंदो है ऐसा घणो घणो मना चवंदो है त तव्हां अची ॻायो न असां हाणे बि मूंखे हामलियूं खोले ॾिनो मां तो दुनिया याद करना चाहिए तो बैटरी याद ओ सॉरी आई एम सो सॉरी मैं तो कहीं से करे आई है बहुत बड़ी गाना है पढ़े रहूंगी अब चलो चलो टाइम से पहुंच गया ये जो है ऐसा
सगळं मला थोडी दादा बनवणे नाले पासा देऊ ना घनश्याम वासवाणी, मीनाक्षी वासवाणी and शिवानी के अर्धकंदा समर्थ है घनश्याम ने सुनाना पर यहाँ कर जाए या माँ छाले से ना पकड़ टका बताया मेरे घर जो बाकी आप जो बाहर है इन्हें तेरे माँ ने शायद गलत सम्राट आके कंपनी में खबर आके नाने माँ ने उसको इसका समर्थ है मीनाक्षी शिवानी जैसा सिंधी में डाली भी आए